नाज़रीन अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त इस्लामकोट भरिसां ॻोठ साकरियो भील में बरसाती पाणी जे तलाउ में पाणी भरींदे ॿ ॿाड़ियूं ॿुॾी फोत थी वयूं आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ सिकंदर मूजिबि 14 वरियनि जी मरघान धीअ कृष्ण भील ऐं 11 वरियनि जी थाना धीअ खेतो भील ॻोठ भरिसां तराई में ॿुॾी फोत थी वयूं आहिनि। ॻोठाणनि ॿिन्ही न्याणियुनि खे ॿाहिरि कढियो। हिकु ॿाड़ी थॾे ते फोत थी वई जॾहिं त ॿी खे अस्पताल आंदो पियो वियो त हू विच रस्ते में फोत थी वई। ॿाड़ियुनि जे फोत थियण जी इतला ते घरनि में रोज राड़ो मची वियो। वाज़े रहे त ॻोठ में ठाहियल तलाउ में बरसाती पाणी गॾु थियल हो, जितां पाणी भरींदे हिकु ॿाड़ी जो पेर स्लिप थी वियो त हुन पाण खे बचाईंदे ॿी ॿाड़ी खे झलियो त हू बि किरी पई ऐं ॿई ॿाड़ियूं ॿुॾी फोत थी वयूं। नाज़रीन अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त 14 वरियनि जी मरघान धीअ कृष्ण भील ऐं 11 वरियनि जी थाना धीअ खेतो भील ॻोठ भरिसां तराई में ॿुॾी फोत थी वयूं आहिनि। ॻोठाणनि ॿिन्ही न्याणियुनि खे ॿाहिरि कढियो। हिकु ॿाड़ी थॾे ते फोत थी वई जॾहिं त ॿी खे अस्पताल आंदो पियो वियो त हू विच रस्ते में फोत थी वई। ॿाड़ियुनि जे फोत थियण जी इतला ते घरनि में रोज राड़ो मची वियो। वाज़े रहे त ॻोठ में ठाहियल तलाउ में बरसाती पाणी गॾु थियल हो, जितां पाणी भरींदे हिकु ॿाड़ी जो पेर स्लिप थी वियो त हुन पाण खे बचाईंदे ॿी ॿाड़ी खे झलियो त हू बि किरी पई ऐं ॿई ॿाड़ियूं ॿुॾी फोत थी वयूं।